नस्तगफिरुह व नुअमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु वमन युज़लिल्हु फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वनशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इल्ला तंसुरूहु फ़क़द नसरहुल्लाहु इज़ अख़रजहु الذين كفروا ثاني اثنين إذ هما في الغار إذ يقول لصاحبه لا تحزن إن الله معنا قال النبي صلى الله عليه وسلم अलैकुम बिसुन्नती वसुन्नति खुलफाइर राशिदीन अल महदीन अज़्ज़ू अलैहा बिन नवाजिज़ वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मा वहबली अल्लाहु फ़ी सदरी वहबतुहु फ़ी सदरि अबी बकरिन। अब जल्दी बिछाइए, जल्दी बिछाए ना, जल्दी कर। वियो बाबा वियो, सब दिल जी मोहब्बत सां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। मुसलमान भाई रहो, अब हिनखे ॿाहिरि वञी विया हुअसि न, भत तूं खाए होॾे वञी साइड करे विया हुअसि, इनखे चयो होॾे थी वेह हिकु पासे ॾे। मुसलमान भाई रहो, इंसान दुनिया में कंहिं शइ जे सम्झण जे लाइ नमूने जो मोहताज हूंदो आहे। अल्लाह साईं पंहिंजी कुदरत जे सम्झ जे लाइ इंसान खे क़ुरान शरीफ़ में मिसालुनि सां हिदायत नसीब फरमाई आहे। आसमान जो मिसाल, ज़मीन जो मिसाल, सिज चंड सितारनि जो मिसाल इंसान जे तख़लीक़ ऐं वजूद जो मिसाल आहे। रब साईं फरमायो वफ़ी अनफुसिकुम अफला तुबसिरून, ऐं इंसानो मां रब साईं पंहिंजे कुदरत जो कमाल तव्हांजे वजूद ऐं जिस्म में रखियो आहे। जीअं दुनिया जे अंदरि अव्हांखे सिज चंड सितारा ॾिसण में अचनि था, ईअं रब साईं इन्हनि नेमतुनि जो अक्स इंसान जे वजूद में रखियो आहे। जीअं दुनिया में तव्हांखे हवा ॾिसण में अचे थी, जो ज़मीन जे मथां हवा आहे,
अल्लाह सां इहो नमूनो बि इंसान में रखियो आहे। जीअं दुनिया जे अंदरि ज़मीन आहे हिकिड़ी सख़्तु जबल वांगुरु बि नरम, अल्लाह साईं इंसान जे वजूद जे अंदरि बि इहो नमूनो रखियो आहे। जीअं दुनिया जे अंदरि दरियाह शाखूं वाटर आहिनि, अल्लाह साईं इंसान जे वजूद जे अंदरि इहे शयूं बि रखियूं। जीअं दुनिया जे अंदरि वण टिण सला ॿूटा सब्ज़ा आहिनि, ज़मीन जे मथां सावक आहे, अल्लाह साईं इहो नक्शो इहो नमूनो बि इंसान जे वजूद ऐं जिस्म में रखियो आहे। दुनिया जे अंदरि ज़मीन जे मथां शाखूं ठहियल आहिनि, वाह आहिनि, दरिया आहिनि। ईअं इंसान जो जेको जिस्म आहे, जंगूं आहिनि, इहे ज़मीन वांगुरु आहिनि। हाणे जंगुनि जे मथां इंसान जो पेट पियो आहे, जंहिं पेट में रब साईं सॼो निज़ाम रखियो आहे। जीअं दुनिया जे अंदरि दरिया समुंड मिटीअ जे मथां आहे, ज़मीन जे मथां आहे, ईअं अल्लाह साईं इंसान जे जंगुनि जे मथां समुंड दरिया वारो नक्शो रखियो आहे। दुनिया में जीअं पाणीअ जे मथां हवा आहे, इंसान जे छातीअ में रब साईं साह खणण जो निज़ाम रखियो आहे। जीअं दुनिया में तव्हांखे मथे सितारा चंड सिज ॾिसण में ईंदा, ईअं अल्लाह साईं इंसान जे चहिरे में मुंहं में अखियूं रखियूं आहिनि, जेके सितारनि चंड ऐं सिज जे मुतरादिफ़ आहिनि। जीअं दुनिया में तव्हांखे ज़मीन नरम ऐं सख़्तु ॾिसण में अचे थी, अल्लाह साईं इन जो नक्शो इंसान जे जिस्म में, हिकिड़ो इंसान जो जिस्म कमज़ोर ऐं नहीफ़ ज़मीन वांगुरु, ॿियो उन जिस्म जे अंदरि हॾो अल्लाह साईं बणायो जेको जबल वांगुरु सख़्तु आहे। जीअं दुनिया में तव्हांखे वण टिण सला ॿूटा ॾिसण में पिया अचनि, ईअं रब साईं इंसान जे वजूद जे अंदरि उन जे जिस्म ते सन्हड़ा सन्हड़ा वार विछाया आहिनि, जेके सब्ज़े सलनि ॿूटा ऐं बाग़ात वांगुरु आहिनि। ईअं अल्लाह साईं फरमायो वफ़ी अनफुसिकुम अफला तुबसिरून, ऐं इंसान मां पंहिंजे कुदरत जो नमूनो तुंहिंजे वजूद जे अंदरि रखियो आहे। इंसान अल्लाह ऐं रसूल सां ताल्लुक़ ऐं निस्बत जी ज़रूरत आहे। दुनिया जी क़ीमती ज़िंदगी जो मक़सदु आहे ईमान इस्लाम ते ज़िंदगी गुज़रे, अल्लाह ऐं रसूल जा फर्मा बरदार बाना थी रहूं। हाणे इहो इंसान 15वीं सदीअ जो जंहिं पंहिंजी ज़िंदगी ज़मीन में सर्फ़ कई, ढोर ढगे जी सुञाण थियसि, ॾेती लेती जी ख़बर पयसि, रुपए पैसे जी उनखे ख़बर आहे, दुनिया जी हर शइ जी ख़बर आहे, लेकिन अल्लाह ऐं रसूल शरीयत मुतहर जी हिन में सुञाण ऐं सम्झ न आहे। इहा हिन खे सुञाण सम्झ किथां अचे? उन जे लाइ रब साईं मिसाल ऐं नमूनो मुहम्मद मुस्तफ़ा जी पाक जमात सहाबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन खे बणायो। रब साईं फरमायो आमिनू कमा आमन अन्नास, ईअं ईमान आणियो जीअं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जमात सहाबिन सगुरनि ईमान आंदो। छो? हिन जे करे उन्हनि में जेको ईमान हो, अल्लाह ऐं रसूल सां जेको ताल्लुक़ ऐं निस्बत हुई, इत्तिबा ऐं पैरवी ही, इख़लास ऐं सचाई ही, सिदाकत ऐं क़ुर्बानी ही, शुजात ऐं दिलेरी ही, मुल ऐं बुरदबारी ही, सखावत ऐं रब जे नाले ते ॾियणो हो, इहे ख़ूबियूं ख़सलतूं उम्मत में बाद आहिनि। पहिरियों रब अहकमुल हाकिमीन महबूब मुस्तफ़ा जी पाकीज़ा जमात सहाबा इकराम जे अंदरि इहे ख़ूबी रखियूं। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़े मुशरिक काफ़िर खां घोड़ो वरितो, शहर खां ॿाहिरि, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथ में रुपयो पैसो न हो। जॾहिं शहर में आया त उनखे क़ीमत रक़म उन घोड़े जी ॾियनि पिया। ईअं हूंदो आहे, ॿारड़ी में इंसानु सौदो कंदो आहे, तव्हां वटि बि ईंदा आहिनि दलाल वाणिया कणिक वठणु, सारी वठणु, चांवर वठणु, पोइ चवंदा आहिनि त अचिजो मंडी में शहर में, उते तव्हांखे पैसा कैश ॾींदासीं, बैंक जो चेक ॾींदा आहिनि, पैसो उते मिलंदो आहे। त ईअं ई इंसान हो। अब इनखे चुप करे वेह, हिकु विहायो थो अहिड़ो 100 साल जो पुराणो,
मुसलमानो ख़िदमत में अर्ज़ु पियो कयां त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उनखे शहर में क़ीमत रक़म पिया ॾियनि त उन मुशरिक खे बेईमानी वेठी साईं मां तव्हांखे घोड़ो त ॾिनो त कोन्हे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तोसां सौदो थियो आहे त हाणे उनखे बेईमानी वेठी चइसई चङो भला जे सौदो थियो आहे त उनजो को गवाह को शाहिद आहे त हाणे हज़रत ख़ुज़ैमा अंसारी रज़ियल्लाहु अन्हु सहाबी सगोरो उन मजलिस में हुयो जॾहिं हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काफ़िर खां सौदो कयो हो त को सहाबी न हो पर जॾहिं पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उनखे क़ीमत रक़म ॾियनि था त सहाबी हज़रत ख़ुज़ैमा आहे शहर में हाणे उन सहाबीअ सगोरे चयो त मां थो शाहिदी ॾियां हज़रत ख़ुज़ैमा साहबीअ शाहिदी ॾिनी त तोसां सौदो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कयो आहे महबूब मुस्तफ़ा जे हथ में जेका क़ीमत रक़म आहे इहो तुंहिंजो हक़ु आहे तंहिंजे करे अलाह जो नबी सही थो चए त तोसां सौदो थियल आहे हीअ पंहिंजी क़ीमत बहा ऐं रक़म वठि हज़रत ख़ुज़ैमा गवाही ॾिनी हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे घोड़ो मिलियो काफ़िर पंहिंजे रस्ते सां हलियो पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबी हज़रत ख़ुज़ैमा रज़ियल्लाहु अन्हु खे फरमायो ख़ुज़ैमा इंसान शाहिदी अहिड़ी शइ जी ॾींदो आहे या अखि सां ॾिसे या कन सां ॿुधे जॾहिं हिन खां मां इहो सौदो थियो हो तूं त उन कचहरी मजलिस में कोन हुई तुंहिंजे अखियुनि त न ॾिठो पोइ तूं अॼु तूं गवाही शाहिदी कीअं ॾिनी आहे त हज़रत ख़ुज़ैमा रज़ियल्लाहु अन्हु साहबी अर्ज़ु कयो त साईं घोड़ो त हिकिड़ी दुनिया जी शइ आहे लेकिन अवां अल्लाह जा रसूल पैगंबर हो रब अहकमुल हाकिमीन अवां जे मुतालिक़ फरमायो क़ुरान शरीफ़ में मा यंतिक़ु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु युहा नबीअ जी ज़ुबान खां जेका शइ बयान थी थिए त इहो सचो ई सचो आहे ऐं वहयु ई वहयु आहे हज़रत अब्दुल्लाह बिन अमर बिन आस रज़ियल्लाहु अन्हु साहबी हो पोइ हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको बि फरमाईंदा हुआ उहो साहबी लिखंदो हो उहो लिखे ॿियनि सहाबिन सगोरनि हज़रत अब्दुल्लाह बिन अमर बिन आस खे फरमायो त अब्दुल्लाह तूं उहे शयूं लिखंदो कर जॾहिं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम प्यार शफ़क़त मुहबत में हुजनि पर जॾहिं महबूब मुस्तफ़ा कावड़ में गुस्से में जलाल में हुजनि त तूं न लिखंदो कर इहा शइ तूं न लिख साहबी लिखणु बंदि कयो हाणे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आॾो वेठो हो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अब्दुल्लाह अॻे तूं लिखंदे हाणे लिखे नथो मुंहिंजी हदीस पाक मुंहिंजो कलाम चइसि मूंखे साहबिन दोस्तनि मनउ कयो उन्हनि फरमायो त अलाह जो नबी जॾहिं प्यार मुहबत जूं ॻाल्हियूं करे त उहो लिखंदो कर नसीहत जूं बाक़ी जॾहिं जलाल गुस्से कावड़ में हुजे त उहा शइ तूं न लिखंदो कर छो त उहा हदीस त न आहे हाणे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ज़ुबान मुबारक खे वठी हज़रत अब्दुल्लाह बिन अमर बिन आस खे फरमायो या अब्दुल्लाह उक्तब फइन्नहु ला यख़रुजु मिन्हु इल्ला हक़्क़ुन ऐं अब्दुल्लाह आम इंसान जी ज़ुबान कोन्हे अल्लाह जे रसूल ऐं पैगंबर जी ज़ुबान आहे नबीअ जे ज़ुबान खां कावड़ ऐं गुस्से में जेका शइ निकिरे थी उहा बि वहयो आहे प्यार ऐं मुहबत में जेका शइ बयान थी थिए उहा बि वहयो ऐं सचो आहे तंहिंजे करे अल्लाह जो नबी गुस्से ऐं कावड़ में जेका शइ बयानु कंदो उहो बि सचु हूंदो तंहिंजे करे अब्दुल्लाह उन कावड़ जी कैफ़ियत खे बि तूं लिखंदो कर ॾिसो हितां उम्मत खे तालीम मिली त हज़रत ख़ुज़ैमा रज़ियल्लाहु अन्हु थो चवे उहे अवां अल्लाह जा रसूल पैगंबर हो जो रब फरमायो मा यंतिक़ु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु युहा नबीअ जी ज़ुबान खां सचो ई सचो बयानु थींदो आहे तंहिंजे करे तव्हां फरमायो हिकिड़ो अलाह हुआ उन अलाह खे ख़ुज़ैमा जे अखियुनि त नाहे ॾिठो तव्हां फरमायो जन्नत आहे ख़ुज़ैमा जन्नत जे शौक़ में रब जो सजदो निमाज़ क़ुरान ज़िक्र थो करे तव्हां असां सुन्नत सीरत नेक अमल छो था कयूं त अॻियो जन्नत आहे जहन्नम जी रब खां पनाह था घुरूं छो जहन्नम खे अखियुनि त नाहे ॾिठो लेकिन मुहम्मद मुस्तफ़ा फरमायो क़यामत जो डपु ख़ौफ़ आहे रब जे आॾो कीअं पेश थींदासूं अल्लाह जे रसूल फरमायो हाणे हज़रत ख़ुज़ैमा अर्ज़ु कयो साईं अल्लाह जा रसूल जेके अव्हां अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं पिया कयो ईमान जूं ऐं कलमे जूं जेको आम इंसान न पियो करे असांखे यकीन हो त अल्लाह जो रसूल पैगंबर सच थो बयानु करे
पोइ अॼु जेकॾहिं तव्हां हिकिड़े ॾेती ॾेती कई आहे ऐं रक़म उते न ॾिनव झंग में, शहर में अची उनजी क़ीमत बहा ॾियो था, तंहिंजे करे ख़ुदा खे यकीन हो त महबूब मुस्तफ़ा सच पिया ॻाल्हाइनि, काफ़िर कूड़ पियो ॻाल्हाए। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ख़ुदा हा, जेकॾहिं तो में एॾो नबीअ ते ईमान ऐं यकीन आहे त इस्लाम में ॿ मर्द हूंदा शाहिदी पूरी थींदी, पर हिकिड़े ख़ुदा जी शाहिदी ॿिनि मर्दनि जे बराबरि आहे। त हाणे अलाह साईं फरमायो, आमिनू कमा आमन नास, ईअं ईमान आणियो जीअं सहाबिन सगुरनि ईमान आंदो आहे। तंहिंजे करे तव्हां असां 15वीं सदीअ में रहंदड़ इंसान जेके अलाह सां ताल्लुक़ था रखणु चाहियूं, मुहम्मद मुस्तफ़ा सां ताल्लुक़ रखणु था चाहियूं, सहाबा अहल बैत सां निस्बत रखणु था चाहियूं, इबादत नेकी था करणु चाहियूं, पाण खे गुनाह बुराईअ खां बचाइण था चाहियूं, रब जा प्यारा बान्हा बणजण था चाहियूं, मज़हब दीन इस्लाम ते हलणु था चाहियूं, तव्हां असांजे अखियुनि हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे त न ॾिठो, हाणे तव्हां असांजे लाइ नमूनो मुहम्मद मुस्तफ़ा जी जमात सहाबा इकराम आहे। हज़रत हुज़ैफ़ा बिन यमानी रज़ियल्लाहु अन्हु सहाबी आहे। हिकिड़ो शख़्स आयो मुस्लमान ताबई, चए हुज़ैफ़ा, तव्हां त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिठो जो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वुज़ू कीअं कयो, नमाज़ कीअं पढ़ी, चौपल कीअं पातऊं, चौपल कीअं लाहींदा हुआ, उथणु वेहणु, शादी ग़मी, ॻाल्हाइणु, कचहरी, मजलिस, तव्हां त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॾिठी। असां बि ईमान आंदो आहे, असां बि मुस्लमान आहियूं, लेकिन असां हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे त न ॾिठोसीं, पर हाणे नबीअ जो तरीक़ो, नबीअ जी सुन्नत कीअं असां सम्झूं, असां कीअं सम्झूं? त हज़रत हुज़ैफ़ा बिन यमानी रज़ियल्लाहु अन्हु सहाबी सगुरे ताबई मुस्लमान खे फरमायो त तूं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी थो ॾिसणु चाहें, त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कीअं ज़िंदगी ही, महबूब मुस्तफ़ा जो उथणु वेहणु कीअं हो। चई हज़रत अब्दुल्लाह बिन मसऊद रज़ियल्लाहु अन्हु सहाबी ॾिठो थी, चए हा, चए वञ अब्दुल्लाह बिन मसऊद जे सोहबत मजलिस कचहरी में वे, जीअं अब्दुल्लाह थो वुज़ू करे मुहम्मद मुस्तफ़ा ईअं वुज़ू कंदा हुआ, जीअं अब्दुल्लाह बिन मसऊद थो नमाज़ पढ़े महबूब मुस्तफ़ा ईअं नमाज़ पढ़ंदा हुआ, जीअं अब्दुल्लाह बिन मसऊद पेर जुतीअ में रखे थो मुहम्मद मुस्तफ़ा ईअं पेर मुबारक जुतीअ में रखंदा हुआ, जीअं अब्दुल्लाह बिन मसऊद पंहिंजो पेर जुतीअ खां ॿाहिरि थो कढे मुहम्मद मुस्तफ़ा ईअं पंहिंजो पेर मुबारक कढंदा हुआ, जीअं अब्दुल्लाह बिन मसऊद जे घुमण जो तरीक़ो थी मुहम्मद मुस्तफ़ा जे घुमण जो इहो तरीक़ो हो, जीअं अब्दुल्लाह बिन मसऊद जी मजलिस ऐं कचहरी थी महबूब मुस्तफ़ा जी इहा मजलिस ऐं कचहरी हुई। तूं महबूब मुस्तफ़ा जी ज़िंदगी थो ॾिसणु चाहें, हज़रत अब्दुल्लाह बिन मसऊद जी ज़िंदगी ऐं अमल मुहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत ऐं सीरत। तंहिंजे करे मुस्लमानो, इंसान नमूने जो मोहताज हूंदो आहे, का शइ ॾिसे। तंहिंजे करे अलाह साईं तव्हां असांखे हुकुम कयो, ईमान आणियो, मां रब सां ताल्लुक़ रखो, मुहम्मद मुस्तफ़ा खे सचो रसूल पैगंबर करे मञो, उनजी इत्तिबा पैरवी कयो, महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत ते हलो। कीअं हलूं, कीअं ज़िंदगी गुज़ारियूं, कीअं रब जा प्यारा बान्हा थी रहूं। हाणे अल्लाह साईं महबूब मुस्तफ़ा जी जमात सहाबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन खे तव्हां असांजे लाइ नमूनो बणायो आहे। तॾहिं हज़रत इमाम मालिक रहमतुल्लाह अलैहि फरमायो, ला यसलहु आख़िरु हाज़िहिल उम्म इल्ला बिमा सलह अव्वलुहा। जेके बि इंसान ईमान ऐं कलमे ते हलणु चाहिनि, मुस्लमान थियणु चाहिनि, उन्हनि जो अमल ऐं तरीक़ो उन्हनि जी कामयाबी त जीअं पहिरियनि मुस्लमाननि सहाबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन क़ुरान महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत फरमान खे चिंबड़िया, हाणे हर दौर में मुस्लमान सहाबा जे नक्शे क़दम ते हलंदा त उन्हनि जी दुनिया बि भली त आख़िरत बि भली। तंहिंजे करे नमूनो इहो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि फरमायो, सतकून फी उम्मती सलासून व सबून फ़िरक़ा कुल्लुहुम फ़िन्नार इल्ला फ़िरक़तुन वाहिद क़ील मन हुआ या रसूल अल्लाह क़ाल मान अलैहि वसल्लम। फरमाए मुंहिंजी उम्मत में 73 टोला थींदा, हर को दावा कंदो असां सचा आहियूं। अॼु ईअं ई आहे, तव्हां जहिड़ो ॿाराड़ी जो माण्हू, शहर में उहो माण्हू जंहिंखे दुकान रुपए पैसे जी ख़बर आहे लेकिन क़ुरान पाक न पढ़ियो, इल्मु हासिल न कयईं, अलाह वारनि आलिमनि सालिहनि जी सोबत में न वेठो, इन्हनि इंसान खे मज़हब दीन जी ख़बर न हूंदी आहे।
तंहिंजे करे त आम इंसान जेको अथव मुआशिरे जे अंदरि निमाज़ पढ़ंदो, रोज़ो रखंदो, हज कंदो, उमिरो कंदो, ख़ैर ख़ैरात कंदो, लेकिन उन वटि अक़ीदे जी अहमियत न हूंदी आहे। छो त हुनखे अक़ीदे जी ख़बर ई कोन्हे त अक़ीदो कहिड़ी शइ आहे। हालांकि पूरे इस्लाम इबादतुनि शरीयत जो मदार ऐं बुनियादु अक़ीदे जे मथां आहे। अक़ीदो ईअं अथव, हिकिड़ो इंसानु घरड़ो थो ठाहे, जाइ थो ठाहे, हेठों DPC उन हीअ कची रखी ओॾकी भित सां रखे, मथां वरी पकियुनि सिरनि सां जाइ थो ठाहे। DPC बुनियादु छाजो आहे? कचो आहे, ओॾको आहे, मथां पकियूं सिरां थो हणे, वरी अस्तर पलस्तर मार्बल रंग रोगन सभु हणे थो। इहा जाइ बीहंदी या ड्रहंदी? इहा जाइ ड्रहंदी, बीहंदी त कोन। हाणे इंसान जो अमल त भले आहे, निमाज़ त पढ़े थो, क़ुर त पढ़े थो, ज़िक्र त करे थो, पर उन में अक़ीदो तौहीद जो न आहे ऐं उन में ईमानियात जूं शयूं न आहिनि, तौहीद न अथसि, त उनजी काई नेकी रब वटि क़बूल न आहे। हिकिड़ो वाणियो आहे ग़ैर मुस्लिम, भले सॼी ज़िंदगी निमाज़ पढ़े, भले सॼी ज़िंदगी क़ुर शरीफ़ पढ़े, भले सॼी ज़िंदगी दुरूद पाक पढ़े, भले सॼी ज़िंदगी ख़ैर ख़ैरात करे, अल्लाह अल्लाह ज़िक्र बि कंदो रहे, इन्हनि जो वक़्ती तरह सां उनखे फ़ाइदो थींदो। क़ुर जे पढ़ण सां, निमाज़ जे पढ़ण सां, दुरूद जे पढ़ण सां, ज़िक्र करण सां, ख़ैर ख़ैरात करण सां उनजे रिज़्क़ में बरकत पवंदी। इन जा दुनिया में फ़ाइदा आहिनि। तव्हां असां निमाज़ पढ़ंदा हूं, क़ुर पढ़ंदा हूं, ज़िक्र कंदा हूं, नेक अमल कंदा हूं, त वक़्ती तरह सां जिस्म खे रूहानी लज़त मिलंदी आहे, सुकून मिलंदो आहे। जीअं इंसानु परेशान हुजे ॾेती लेती में मामलात में, जॾहिं क़ुर पाक बावज़ू थी करे इंसानु पढ़ंदो, हुनखे सुकून मिलंदो। निमाज़ पढ़ंदो, सुकून मिलंदुसि, ज़िक्र कंदो, सुकून मिलंदुसि, रब जे नाले ते ॾींदो, आफ़तूं मुसीबतूं हटी वेंदसि, त दुनिया में उनजो फ़ाइदो आहे। लेकिन ईअं न आहे त हिकिड़ो ग़ैर मुस्लिम काफ़िर इबादतूं नेकियूं करे त रब वटि क़बूल अथसि, न, अलाह वटि उनजी इबादत क़बूल आहे जंहिं इंसान में तौहीद हुई। तंहिंजे करे बुनियादी शइ अक़ीदो आहे। हाणे सहाबा इकराम में हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु तमामु सहाबा में उहे जलीलुल क़दर सहाबी आहिनि जंहिंजो शान ऐं मर्तबो तमामु सहाबा खां वधीक आहे, तमामु सहाबा खां वधीक। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु नालो उन्हनि जो हज़रत अब्दुल्ला आहे, कुनियत उन्हनि जी अबू बकर आहे, लक़ब उन्हनि जो सिद्दीक़ थियो जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज करे आया। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा नंढपण जा दोस्त आहिनि, जवानीअ जा दोस्त आहिनि। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु, इनखे अबू बकर ऐं सिद्दीक़ छो चइबो आहे? अबू बकर इन जे करे चइबो आहे, अबू जी माना आम तरह सां हूंदी आहे पीउ, अबू माना पीउ, अबुल बशर इंसान ज़ात जो अबू, पर हिते अबू जी माना पीउ न आहे, हिते अबू जी माना आहे वारो, ऐं बकर क़ुर पाक में लफ़्ज़ आहे बुकरतन व असीला, सुबुह ऐं शाम अलाह खे यादि कयो। बुकरह चइबो आहे सुबुह जे ॾींहं जे पहिरें पहर खे, जीअं सिज उभरंदो आहे, थधिड़ी थधिड़ी हवा इंसान खे लॻंदी आहे, इनखे चइबो आहे बुकरह, ॾींहं जो पहिरियों पहर। भलाई ऐं नेकीअ जे कम में जेको पहिरियां शुरूआत करे उनखे चइबो आहे बकर। माना छा थींदी? अबू बकर पहिरियां ईमान आणण वारो, पहिरियां मुहम्मद मुस्तफ़ा ते जान माल क़ुर्बान करण वारो, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां हर अमल में पहिरियां निस्बत रखण वारो, मुहम्मद मुस्तफ़ा जे मथां ईमान ऐं अक़ीदत मुहबत में सभ खां अॻराई करण वारो, रोज़े पाक में पहिरियां अचण वारो, क़यामत जे ॾींहुं मुहम्मद मुस्तफ़ा जी ख़िदमत में हौज़े कौसर ते पहिरियां अचण वारो, पहिरियां पाणी पीअण वारो, महबूब मुस्तफ़ा जन्नत में वेंदा, मुहम्मद मुस्तफ़ा खां बाद उम्मत में पहिरियां जन्नत में अचण वारो, जेको हर नेकी ऐं भलाई में अॻराई हासिल करे, उनखे अबू बकर चइबो आहे, इनखे अबू बकर चइबो आहे। हाणे हज़रत अबू बकर, इन जे करे हज़रत सिद्दीक़ साईं खे अबू बकर चइबो आहे। सिद्दीक़ जी माना है तस्दीक कंदड़, सिद्दीक़। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु जो शान ऐं मर्तबो तमामु सहाबा खां वधीक छो आहे? हिन जे करे जो हज़रत सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु जॾहिं माउ जे पेट में इन जी अम्मा उम्मुल ख़ैर अॻिते हली मुस्लमान थी थिए, सहाबी औरत थी बणिजे,
लेकिन अञा मोहम्मद मुस्तफ़ा नुबूअत जो ऐलान न कयो आहे। न जो ज़मानो आहे उम्मुल ख़ैर हज़रत सिद्दीक़ जी अम्मा थी चए जॾहिं मां बुतनि खे सजदो कंदी हुअमि त हूअ सजदो आसानीअ सां कंदी हुअमि। जॾहिं अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु मुंहिंजे पेट में ॿारड़ो हो त मां बुत खे सजदो न करे सघंदी हुअसि। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु जवानीअ में हिन अबू कुहाफ़ा हुबुल बुत ॾे वञे थो उनखे सजदे करण जे लाइ हज़रत सिद्दीक़ साईं फोड़ था खणनि, भितर था खणनि, भितर फोड़ सिरोटो खयूं, पथर खयूं। अबे चयोसि अबू कुहाफ़ा हे असांजा साम्हूं माबूद आहिनि, ख़ुदा आहिनि, इन्हनि ख़ुदाउनि जे साम्हूं तूं भितर फोड़ खणी आयो आहे, सिरोटो खणी आयो आहे। त हज़रत सिद्दीक़ साईं पुठीअ जे पोयां लिकायो। अबे खे चई अबा अबू कुहाफ़ा जंहिं बुत जेके असांजा आहिनि भला इहे मुंहिंजे हिन सिरोटे फोड़ खे ॾिसनि नथा जेको मां पुठीअ जे पोयां लिकायो आहे। त हज़रत अबू कुहाफ़ा चयोसि जेको अॻिते हली साहबी बणियो, चए पुट कहिड़ियूं तूं ॻाल्हियूं करे, अहिड़ियूं ॻाल्हियूं न कबियूं आहिनि। हाणे हज़रत अबू कुहाफ़ा हिकिड़े बुत खे सजदो थो करे। हज़रत सिद्दीक़ साईं ॾिठो अबो बुत जे सजदे में आहे, उहो सिरोटो खणी हिकिड़े बुत जे मुंहं में हयईं, उनजो नकु भॼी पियो, परे वञी किरियो। हाणे मके में मशहूरु थियो अबू कुहाफ़ा जे पुट अब्दुल्लाह इब्न कुहाफ़ा असांजे बुतनि जी बेहुरमती कई आहे। हे हज़रत अबू बकर सिद्दीक़ आहे जेको इस्लाम खां पहिरियां रब उन खां इहो थो कमु वठे जो बुतनि खे सजदो त नथो करे पर सिरोटा खणी बुतनि खे आणे थो। हे हज़रत सिद्दीक़ आहे। इंसानो हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु सिद्दीक़ इन जे करे चइबो आहे त जेके ख़सलतूं ख़ूबियूं नबी पैगंबर रसूल में हूंदियूं आहिनि उहे ई आदतूं मिज़ाजूं तबियतूं सिद्दीक़ में हूंदियूं आहिनि। अल्लाह जे नबीअ में तौहीद, सिद्दीक़ में तौहीद। अल्लाह जे नबीअ में ज़िक्र, नबी सिद्दीक़ में ज़िक्र। अल्लाह जे नबीअ में हया पाकीज़गी, सिद्दीक़ में हया पाकीज़गी। सिद्दीक़ नुबूअत जो अक्स आहे। जे तव्हां असांखे मोहम्मद मुस्तफ़ा जी मुबारक ज़िंदगी सीरत तय्यबा ॾिसणो आहे त तव्हां हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु जी ज़िंदगी ॾिसो। हर अमल सिद्दीक़ जो मोहम्मद मुस्तफ़ा जी इत्तिबा पैरवी आहे। ॾिसो बदर जी जंग में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका राय था ॾियनि हज़रत अबू बकर सिद्दीक़ उहा थो राय ॾे। सुलह हुदैबिया जे मौक़े ते पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके वारनि सां सुलह था करनि, सहाबी गमज़दा थियनि था। हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु सिद्दीक़ साईं जी ख़िदमत में आया, चए साईं भा अबू बकर हे अजीब अल्लाह जे रसूल फ़ैसिलो कयो आहे त जेको काफ़िर मके खां को शख़्स मुस्लमान थी असां वटि अचे त असां मोटाए ॾींदासीं, लेकिन असां मुस्लमाननि मां मदीने मां को शख़्स मके ॾे वञे त काफ़िर मोटाए न ॾियनि। अजीब अल्लाह जे नबीअ जा फ़ैसिला आहिनि। त हज़रत सिद्दीक़ साईं फरमाइनि पिया उमर थोरो थधो थी, अल्लाह जे नबीअ जेको फ़ैसिलो कयो आहे इन में बहितरी आहे, इन में बहितरी आहे। हाणे ॾिसो सिद्दीक़ उनखे चइबो आहे जेको नुबूअत जो अक्स हुजे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका उमिरि सिद्दीक़ जी उहा उमिरि, महबूब मुस्तफ़ा जूं जेके आदतूं तबियतूं हज़रत सिद्दीक़ जूं उहे आदतूं तबियतूं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाड़े सां भलो हलनि, इंसाननि सां भलो हलनि, हज़रत सिद्दीक़ जी इहा मिज़ाज तबियत आहे। तंहिंजे करे हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु उहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा साहबी आहिनि जो इस्लाम खां पहिरियां जहालत जे ज़माने में हज़रत सिद्दीक़ साईं कॾहिं बि बुत खे सजदो न कयो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी जवानीअ खे रब ज़िना शराब खां महफ़ूज़ रखियो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु कॾहिं इंसान खे क़त्ल न कयो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु कॾहिं कूड़ न ॻाल्हायो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु इंसाननि सां अटकल चालाकी मुआमलात में न कई त सिद्दीक़ नबीअ जो अक्स थींदो आहे। आम ईअं सम्झो हज़रत शाह अब्दुल अज़ीज़ मुहद्दिस देहलवी था फरमाइनि इंसानो जीअं हिकिड़ा ॿ बल्ब हुजनि, ॿिन्ही बल्बनि में ख़ूबी आहे रोशनाईअ जी। हाणे राति जो अंधेरो आहे, बल्ब ॿारबो, बत्ती ॿारबी त रोशनाई थींदी, जीत जड़ो बि ॾिसण में ईंदो, हर शइ ॾिसण में ईंदी। फरमायो हिकिड़ो बल्ब रोशन आहे, ॿियो बल्ब बंदि आहे। जेको बल्ब रोशन अथव इहो आहे मोहम्मद मुस्तफ़ा अल्लाह जो रसूल ऐं पैगंबर। जेको बल्ब बंदि आहे सिर्फ़ु बटण हणण जी देरि आहे, उन में साॻी हुन बल्ब वारी रोशनाई अचे, इनखे अबू बकर सिद्दीक़ चइबो आहे। इनखे अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु चइबो आहे।
पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मा वहब ली अल्लाह फी सदरी वहबतहू फी सदर अबी बकरिन रब जेका मुंहिंजे सीने में दौलत रखी ही मां मोहम्मद मुस्तफ़ा उहा दौलत अबू बकर जे सीने में रखी। तंहिंजे करे सिद्दीक़ नबीअ जो अक्स थींदो आहे। हाणे इंसानो हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु में रब साईं जेके ख़ूबियूं ख़सलतूं रखियूं उहे त तमामु घणियूं आहिनि। सभ खां वधीक गार जो जेको सफ़र आहे इहो सभ खां वधीक आहे। हाणे हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे वधीक फज़ीलत छो आहे? हिन जे करे ॿियनि सहाबिन सॻोरनि मोहम्मद मुस्तफ़ा जे चेहरे अनवर जो दीदार कयो, ईमान बि आंदऊं, कलमो बि पढ़ियूं, जान माल इज़त आबरू कुर्बान कयूं, पर जेका गार में सफ़र जी हिजरत जी सआदत अबू बकर सिद्दीक़ खे आहे इहा सआदत कंहिं बि ॿिए सहाबीअ खे न आहे। इन जे करे गार जी हिकिड़ी घड़ी पूरी उन्हीअ ज़िंदगी जेका मोहम्मद मुस्तफ़ा जी ख़िदमत में सहाबी रहिया गार जी घड़ी वधीक आहे। इन जे करे हज़रत सिद्दीक़ जो शान तमामु सहाबा खां वधीक आहे, तमामु सहाबा खां वधीक आहे। हज़रत सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रहलत खां पोइ ख़लीफ़ा थिया। ख़लीफ़ा कीअं थिया? इन खे ख़िलाफ़त कीअं मिली? हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु जन ख़ुतबो ॾिनो, तक़रीर कई, अंसार जूं फज़ीलतूं ॿुधायूं, मुहाजिरीन जूं बि फज़ीलतूं ॿुधायूं। हज़रत सिद्दीक़ साईं वेठा, हर हिकिड़ो सहाबी मुहाजिरीन सहाबा जी फज़ीलत बि बयानु करे त मुहाजिर सहाबिन जो वॾो दर्जो आहे। छो? जेके हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾुख में शरीक हा, जन खे अज़ियतूं तकलीफ़ूं आयूं, कुर्बानियूं मुहाजिरीन सहाबा जूं। तंहिंजे करे हज़रत अली रज़ियल्लाहु अन्हु जन उथी बीठा ऐं हज़रत अली रज़ियल्लाहु अन्हु हज़रत सिद्दीक़ जी ख़िलाफ़त में जेके लफ़्ज़ फरमाया आहिनि उहे सोनस जे पाणीअ सां लिखण जहिड़ा आहिनि। हर इंसान दिलि जे सीने ते लिखे त हज़रत अली रज़ियल्लाहु अन्हु हज़रत सिद्दीक़ साईं जे ख़िलाफ़त में कहिड़ा लफ़्ज़ था फरमाइनि। हज़रत अली रज़ियल्लाहु अन्हु उथिया, फरमायो मुसलमानो सहाबियो, अल्लाह साईं तव्हां असांखे मोहम्मद मुस्तफ़ा जी सोहबत जी सहाबियत जो शरफ़ ॾिनो आहे। नबीअ जी सोहबत में वेठासीं, जिहाद में शरीक थियासीं, रोज़ा गॾु रखियासीं, निमाज़ूं गॾु पढ़ियूंसीं, लेकिन हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुक्म सां महबूब मुस्तफ़ा जे मुसल्ले ते 17 जंहिं निमाज़ूं पढ़ायूं आहिनि उहो हज़रत अबू बकर सिद्दीक़ आहे। ॿिए कंहिं सहाबीअ महबूब मुस्तफ़ा जी हयातीअ में निमाज़ूं न पढ़ायूं। अल्लाह जे नबीअ ॿिए कंहिंखे एॾो हुकुम न कयो जेको हज़रत अबू बकर खे हुकुम कयो आहे। हज़रत अली रज़ियल्लाहु अन्हु फरमायो त इंसानो जीअं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबी मुसल्ले ते पंहिंजे पाक मुसल्ले ते अबू बकर खे बीहारियो, पोइ अबू बकर मस्जिद जे मुसल्ले जो हक़दार आहे त मुसलमाननि जे ख़िलाफ़त जे मुसल्ले जो बि हक़दार अबू बकर आहे। तंहिंजे करे अॼु मां अली थो ऐलान कयां त हज़रत अबू बकर सिद्दीक़ मोहम्मद मुस्तफ़ा जे वफ़ात खां पोइ मुसलमाननि जो हुक्मरान ऐं ख़लीफ़ो आहे। तंहिंजे करे हज़रत ॿियनि सहाबिन बि राय ॾिनी, पर हज़रत अलीअ जी राय सभ खां वधीक। हाणे हज़रत सिद्दीक़ साईं ख़ुतबो ॾियनि था, फरमायूं इंसानो तव्हां मूं ते ख़िलाफ़त जो बार रखियो आहे, मां बि तव्हां जहिड़ो इंसान आहियां, मां तव्हांजे इलाइक़े जो आहियां। फरमायूं जेको तव्हां मूं ग़रीब आहे पाण खे मायूस न सम्झे, सिद्दीक़ उन्हीअ जो तहफ़ुज़ कंदो। जेको तव्हां मां ज़ुल्म कंदो, सिद्दीक़ उन खां बदिलो वठंदो। जेको तव्हां मां कमज़ोर थींदो, सिद्दीक़ उन जो बाह ॿेली थींदो। जेको तव्हां मां तकब्बुर गुरूर कंदो, सिद्दीक़ उन खे इस्लाम सां सिधो कंदो। फरमायो इंसान जे जान माल इज़त आबरू जो तहफ़ुज़ सिद्दीक़ जे मथां आहे। हाणे हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु जी ख़िलाफ़त में अजीब अजीब शयूं थियूं। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु सभ खां पहिरियां जेको कमु कयो, 5 वॾा कम कयूं, 5 वॾा कम। अल्लाहुम्मा आमीन या अल्लाह या रहमान। अल्लाह साईं तूं असांजी हाज़िरी क़बूल फरमा, रब साईं पंहिंजी रज़ा नसीब फरमा। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनह व फ़िल आख़िरति हसनह व क़िना अज़ाबन नार। सल्लल्लाहु तआला।